नाज़रीन, घोटकी शहर जो बगू वाह सिंधु दरिया जो ॾेख ॾियण लॻो। सॼे शहर जो नेकाल हिन वाह में थिए थो, पर अॻे नेकाल न हुअण करे रहमवाली जो आख़िरी छड़ो ऐं आबाद ज़मीनियूं बगू वाह जे नेकाल वारे किने पाणी हेठि पाणी नेकाल ऐं बगू वाह जी सफ़ाई ऐं पैचिंग समेत दीवार तोड़े रोड जे नाले चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी CMO समेत इरीगेशन वारनि करोड़े ख़र्च ॾेखारे छॾिया आहिनि। पैसा सिर्फ़ कागज़नि में इस्तेमालु ॾेखारिया विया। उन मौक़े ते कमु 0-0 आहे, जे सबबु शहरी आबाद ऐं फसल पिणु मुतासिर। कमंद तोड़े सब्ज़ी बि नेकाल वारो किने पाणी इस्तेमालु थियल थो। शहरी अवाम तोड़े शहरी एता जे अॻुवाणी PP शहीद भुट्टो जे अॻुवाणी रईस मोहम्मद मलूक भुट्टो पारां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान नेब एंटी करप्शन ऐं सेशन जज घोटकी समेत चीफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर खां इंक्वायरी कराइण जो मुतालबो करियो आहे। जॾहिं त CMO घोटकी कमर ज़मान ईंदड़ पारां हर महीने करोड़ रुपया बजट हुअण बावजूदि कामरेननि तोड़े सियासी वॾेरनि जी वाठनि खे तेल जूं पर्चियूं ॾेई संदसि वात बंदि कराए छॾिया आहिनि। केर बि संदसि ख़िलाफ़ लिखण लाइ तयारु नाहे। घोटकी जे अवाम मुतालबो कयो आहे त हिननि तकलीफ़ुनि जो पुछूं त आख़िर कंहिंखां पुछूं।